الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد وما أمروا إلا ليعبدوا الله مخلصين له الدين صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی قرآن پاک جے ان آیت جے ذریعے مسلمانن کے احکامن جے پابندی میں مخلص ہوجن جو تاکیدی بیان فرمایا اللہ تبارک و تعالی جے حکمن جی اطاعت کرن ان کے عبادت چبوا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن جے بدھائل طریقے مطابق زندگی گزارن ان کے عبادت چبوا شاید تمام اساں یہ سمجھو ہوندو تا نماز پڑھن روزہ رکھن حج کرن زکات ادا کرن تسبیح پڑھن قرآن پاک پڑھن ایک ॿिए सां हमदर्दी ऐं हक़नि हुकूकनि जो ख़्यालु रखणु सिर्फ़ु इहो कमु इबादत आहे पर न जाम जो हिकिड़ो वॾो लफ़्ज़ अल्लाह सां सेखारे थो जंहिं शइ जो तव्हांखे हुकुम कयो वञे उन असांजे हुक्म जे तामील में लॻी वञो इहा इबादत आहे जीअं निमाज़ पढ़ण जो हुकुम आहे तीअं चोरी न करण जो हुकुम आहे निमाज़ पढ़ंदव सवाब मिलंदो चोरीअ खां बचंदा रहंदव सवाब मिलंदो चोरी नथो करे सवाब मिलंदो रोज़ा रखण जो हुकुम आहे ज़िना खां बचण जो हुकुम आहे रोज़े रखण जो सवाब आहे ज़िना न कई अथई ख़ामोश आहे चुप आहे सवाब मिलंदुसि जीअं हेॾां हज अदा करण जो मालदार ते हुकुम आहे ईअं होॾां गिला न करण जो हुकुम आहे गिला न कंदो सवाब पियो मिलंदुसि वांदो वेठो आहे न चोरी तो करे न ज़िना तो करे न शराब तो पिए न गिला तो करे वांदो वेठो आहे सवाब ई सवाब पियो कमाए छो त इन्हनि कमनि खां बचण जो हुकुम अल्लाह ताला जो आहे अल्लाह सां फरमाए थो हिकिड़ा हुकुम अहिड़ा आहिनि जेके असां ॾसिया आहिनि त ईअं कयो ॿिया कम अहिड़ा आहिनि जंहिंजे बारे में ॾसियो आहे त इहे न कजो कम जेके करण जो हुकुम आहे उन्हनि जे करण सां जेतिरो सवाबु आहे ऐं जिन कमनि खां रोकियो आहे उन्हनि खां रुकजण जो बि ओतिरो ई सवाबु आहे हिकिड़ो माण्हू चोरीअ ज़िना शराब बदकारीअ बद अख़लाक़ीअ खां बचो पियो आहे उनखे बि सवाबु मिलंदो रहंदो उहो सवाब खां महरूम कोन्हे त ज़रा हाणे तवजो जी ज़रूरत आहे हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जेके निमाज़ रोज़े तिलावत इस्तिग़फ़ार हज ज़कात में अॻिते आहिनि ॿिया वरी अहिड़ा आहिनि जेके निमाज़ रोज़े हज ज़कात में अॻिते न आहिनि पर चोरीअ खां बचण में शराब न पीअण में ज़िना खां बचण में कूड़ खां बचण में गिला खां बचण में अॻिते आहिनि हिकिड़नि हिकिड़े पासे में गोए खटी आहे ॿियनि ॿिए पासे में गोए खटी आहे पोइ निमाज़ रोज़े वारा शायदि ईअं सम्झंदा आहिनि त ही त सभु बेकार आहिनि निमाज़ रोज़ो असां था कयूं हिन जो वैल्यू ई कान्हे वक़्त हैसियत ई कान्हे पर ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं वफ़ात कंदो आहे अल्लाह ताला वटि मक़ाम पाईंदो आहे ॿई पासा नज़र हुजे इनखे अल्लाह ताला गॾे करे फरमायो आहे वमा उमिरू इल्ला लियाबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन जंहिं शइ जो हुकुम थी वञेव अल्लाह जे इबादत में उन हुक्म जे इताअत में लॻी वञो ऐं वरी मुख़लिसीन लहुद्दीन अल्लाह से फरमाए थो निजा हुजो उन जे लाइ अल्लाह ताला जे दीन जे लाइ अल्लाह ताला जे हुक्मनि जे इताअत में मुख़लिस हुजो पोइ इहा इस्लाम जी हिकिड़ी एॾी ख़ूबसूरत तालीम आहे जेका इंसान खे हक़ीक़ी इंसान बनाए थी वरन त इंसान जानवरनि जहिड़ो आहे खोड़ सारनि आदतुनि में हक़ीक़ी इंसान बनाए थी जॾहिं इंसान हक़ीक़ी इंसान बणजंदो आहे तॾहिं इंसान जो दर्जो ऐं मक़ाम मलाइकनि खां बि मथे थी वेंदो आहे उन तालीम जा कुझु मिसाल ॾियां इस्लाम जी ख़ूबसूरत तालीम छा थींदी आहे पुराणे ज़माने में बुज़ुर्गनि लिखियो आहे त हिकिड़ो वापारी शख़्स आहे वो अकेले सिर्फ पंहिंजे घर वारी सां गॾु रहे थो
काफ़ी ज़िंदगी गुज़री वई आहे, औलाद नथी थिए, पर उहो वापार जे सिलसिले में कुझु वक़्त खां पंहिंजे घर खे छॾे हिकिड़े परे ॿिए शहर में ॻोठ में वापारु करणु शुरू थो करे। पोइ उते वापार जे इरादे सां जो वञे थो त काफ़ी ॾींहं उनखे 10, 15, 20 ॾींहं उते रहाइश अख़्तियार करणी थी पए। एतिरा ॾींहं जो हू रहे थो घरवारीअ खां परे त जवान माण्हू आहे, उनखे ज़रूरत पई गुनाह खां बचण जे लाइ हुन निकाह करे छॾियो। इस्लाम में इजाज़त बि आहे, इस्लाम इहा ई तालीम ॾिनी आहे त गुनाह न कयो, ज़रूरत हुजेव शादी कयो, ज़रूरत हुजेव हक़ बदा कंदा अचो, पर भले ॿी बि कयो, भले 3 कयो, भले 4 कयो। हुन हिन घरवारीअ खे न ॿुधायो जंहिंखे छॾे करे वियो आहे, उते शादी कयईं, पर 15, 20 ॾींहं रही थो वञे। हिन घरवारीअ खे इहो शक पियो त हिन एतिरा ॾींहं हलियो थो वञे, अलाए किथे ॿी का शादी न कई हुजई, निकाह न ॿियो कयो हुजई, हिनखे शक पियो। कुझु वक़्त खां पोइ पंहिंजे घर जी जेका ख़ादिमा हुई, नौकरियाणी, उनखे चयईं त हिन जो थोरो पीछो कर, जंहिं जॻह ते हीउ वञी रहे थो उतां जे आस पास जे माण्हुनि खां मालूम कर त हीउ जो हिते वापारी रहंदो आहे, छा माना हिन निकाह कयो आहे छा? इहा ख़ादिमा वञी करे उतां मालूम करे आई, ख़बर पइजी वियसि त हा हिन निकाह कयो आहे, हिन वापारी जी हिते शादी चला, ख़बर आहे त हुते बि शादी अथसि, हिते बि शादी अथसि। हाणे हिन घरवारीअ खे ख़बर पइजी वई, उन ख़ादिमा अची करे ॿुधायोसि नौकरियाणीअ त हा हुन शादी कई आहे, उते निकाह कयो अथई। त हाणे औरत जो उमूमन इन वक़्तु छा अंदाज़ हूंदो आहे, धाड़ घोड़ा कंदी, घर में झेड़ो कंदी, ॿियो निकाह कयो अथई, मूंखे कोन ॾसियो अथई, मूंसां नाजाइज़ी, मुंहिंजे प्यार में मुंहिंजे हक़ में ॿिए खे शरीक कयईं। असां सिंधीअ में इन्हनि ॿिन्हिनि खे छा चवंदा आहियूं, पहाज खे पहाज सहंदी कान्हे। पर हिन चयो त न, जेकॾहिं हुते हुन निकाह कयो आहे त इहो बि शरीयत जो हुकुम आहे, शरीयत खां ख़िलाफ़ कोन्हे को, पर जे मां एतिराज़ कंदसि त गुस्से में कावड़ में अची करे मूंखे तलाक ॾेई छॾे त मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी, हे वरी ॿियो निकाह करे सघे थो। तंहिंजे करे अलाह ताला हुनखे अख़्तियार ॾिनो आहे, हुनखे हक़ ॾिनो आहे, ठीकु आहे, पर इन ॻाल्हि जी ख़बर मुड़ुस ताईं पहुचण न ॾिनई त तुंहिंजे निकाह जी का मूंखे बि ख़बर आहे। बसि पियो वक़्तु गुज़रंदो रहियो, कुझु वक़्त खां पोइ इन मर्द जी अलाह ताला जी कुदरत, मर्द जी वफ़ात थी वई, वापारीअ जी। हाणे हिन जो काफ़ी सारो माल इन पहिरीं घरवारी वटि पियल आहे। इहा छा थी करे, कफ़न दफ़न जे बंदोबस्त खां पोइ पंहिंजे इन टोटल माल जो हिसो कढी करे उन पंहिंजे पहाज मुड़ुस जे घरवारीअ ॾे हिसो मोकिले थी बानीअ जे ज़रिए, त उनखे वञी करे चओ त चूंकि तुंहिंजो बि हुन सां निकाह थियल हुयो, शरई तौर ते घरवारीअ जो हेतिरो हक़ु थींदो आहे, मुंहिंजो हक़ु हेतिरो, तुंहिंजो हक़ु हेतिरो, ही तुंहिंजे हक़ जा ही 2 लख दिरहम, ही तुंहिंजा पंहिंजो हक़ु वठि। जेकॾहिं तुंहिंजो हक़ु मां ज़ब्त करे वञा त क़यामत जे ॾींहुं अलाह ताला वटि कहिड़ो जवाबु ॾींदसि, ही पंहिंजो वठि। हाणे उन औरत वटि जॾहिं हीअ बानी खणी वई त उहा हैरान थी वई त इन शख़्स ऐं वापारी ऐं मुंहिंजे निकाह जी ख़बर रुॻो असां ॿिन्हिनि खे हुई, ॿियो निकाह पढ़ाइण वारे खे ॿिनि शाहिदनि खे कंहिंखे बि ख़बर कान आई। इहा ख़बर माना हिनखे हुई त मुंहिंजो हिन सां निकाह चलो, ख़ामोश रही। वरी चलो मुड़ुस जे वफ़ात खां पोइ मुंहिंजो हक़ु सम्झी करे पाण वटि जेको माल रखियल हुयुसि उन मां उहो मुंहिंजो हक़ु मूंखे मोकिले ॾिनो अथई। हैरान थी वई, उन बानीअ खे चयईं त भेण तुंहिंजी महिरबानी, मूं ॾे खणी आई आहियां। उनखे बि चयो तुंहिंजी महिरबानी, हे वापसि खणी वञ। चयईंसि छो, तुंहिंजो हक़ु आहे, पंहिंजो वठि न। चई न, तव्हांखे ख़बर न आई, वफ़ात खां पोइ, वफ़ात खां पहिरियां हफ़्तो खनि वफ़ात खां पहिरियां हिन मूंखे तलाक ॾेई छॾी। जॾहिं तलाक अची वई त पोइ हाणे मुंहिंजो हक़ु इन जे मिल्कियत में नथो लॻे, ही तुंहिंजो हक़ु आहे, अकेले सिर तूं वञी खा। छा ईअं कोई करे सघे थो? हिकिड़ी अदल ऐं इंसाफ़ सां मुड़ुस जी मीरास तक़सीम करे उनखे ॾे थी जंहिंजी ख़बर दुनिया खे कोन्हे, वरी उहा बि अहिड़ी सदोरी जो वापसि थी करे त मुंहिंजो हक़ु ई न आहे त कीअं वठां। न त कावड़ में गुस्से में अची करे चए त हा मूंखे मिलियो आहे वठि, बल्कि ज़ोर ॾेई करे वठंदी त मुंहिंजो मुड़ुसु अथव न, मूंखे हक़ु मिले। इहा इस्लाम जी ख़ूबसूरत तालीम हुई जेके हिक ॿिए जे हक़नि हुकूकनि खे ॼाणनि पिया।
ऐं अमल पिया कनि। अल्लाह ताला फरमायो मुख़लिसीन लहुद्दीन, मुंहिंजे आकामनि जे ताबेदारीअ में निजा हुजो, निजा ख़ालिस। इस्लाम इंसान मां इहा उमेद थो रखे त इंसान ईअं सचो हूंदो आहे, अल्लाह ताला जे तालीम ते ईअं पाबंद हूंदो आहे। अञा हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां, हैरान कुन मिसाल बुज़ुर्गनि लिखिया आहिनि। हिकिड़ो हाजी साहिबु हुयो, मुख़लिस माण्हू, हज ते वियो। पोइ हाजी साहिबान वटि पंहिंजी मख़सूस थैली हूंदी आहे या बेल्ट हूंदो आहे जंहिंमें कुझु 5 रुपया ऐं कुझु क़ीमती सामान, पासपोर्ट वग़ैरह ॿधंदा आहिनि, या नंढड़ो हथ में खणण वारो थेलो हूंदो आहे। हीअ हाजी साहिबु निमाज़ पढ़णु शुरू थियो त उन जी थैली जंहिंमें हुनजो पैसा, ॾोकर, सामान, काग़ज़ वग़ैरह वग़ैरह सभु सामान हुयो, कंहिं चोर ताड़ी उहा खणी वियुसि थैली सॼी। खणी जॾहिं भॼणु लॻो, हलंदो वियो हलंदो वियो हलंदो वियो, हिन खां गुम थी वियो त मथां कोई चोर पकड़ण जे लाइ पोयां पुलिस वारो या को माण्हू पए, भॼी वियो। भॼी जो जीअं अॻिते वेंदो वञे तीअं हिनजी नज़र कमु छॾींदी वञे, अॻिते वेंदो वञे नज़र कमु छॾींदी वञे, अॻिते वेंदो वञे नज़र कमु छॾींदी वञे। जॾहिं हिनजी नज़र सफ़ा ठुप थी वई, बीह वई, तॾहिं दाऊं करणु शुरू कयईं। माण्हुनि चयोसि छो? चए मां ॾिसां ई कुझु कोन थो। अड़े मकर थो करे, ॾिसंदो आहीं, असां सां गॾु रहियो आहीं, ॾिसंदो आहीं, तुंहिंजी नज़र सही हूंदी आहे, अखियूं हिन महिल बि पटियूं पियूं अथई, कूड़ थो वणे त ॾिसां कोन थो। हा यार वाकई मां ॾिसां कोन थो। चई छो भला, छा थियो? चई ॾिसो त मुंहिंजे हथ में थैली आहे, इहा हिकिड़े हाजी साहिब वीचारे जी मां चोरी करे आयो आहियां, शायदि उन बददुआ कई आहे, उनजो असरु आहे जो मुंहिंजी नज़र ख़तमु थी वई आहे। किथे मिली भला उहो? चई फलाणी जॻह ते हरम में। ही ॻोल्हे वञी उन हाजी साहिब वटि आया, उनखे चवनि था माण्हू त यार तो उनखे बददुआ कई आहे, तुंहिंजी थैली खणी वियो, हुन ग़रीब जी नज़र ई मारूम थी वई, ख़तमु थी वियो नज़र खां। ही पंहिंजी थैली बि वापसि वठि ऐं हुनखे माफ़ु कर। त उन हाजी साहिब छा कयो? चयईं त भाई मूं ॾे छो आया हो, मां बददुआ कोन कई आहे, मां उन ई वक़्तु माफ़ु करे छॾियो। अड़े ईअं कीअं थो थी सघे, तुंहिंजी थैली केरु चोरी करे वञे तूं हुनखे माफ़ु करीं? चए हा सच पच मूं माफ़ु करे छॾियो। चए भला छाजे करे तो माफ़ु कयो? चए सादा तोखे ख़बर न आई, आलिमनि वटां तो न ॿुधो आहे? मां त ॿुधो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जे ॾींहुं इंसाननि जे हिसाब किताब जी जॾहिं तौर थींदी त मां पंहिंजे उम्मतीअ, हर उम्मतीअ जे मथां मौजूदु हूंदुसि। तेसीं ताईं उन वक़्तु अल्लाह ताला जे हिसाब करण वारे वक़्तु, तराज़ूअ जे तौर वक़्तु उतां न हटंदुमि जेसीं ताईं मुंहिंजे उम्मत जो हिकिड़ो बि माण्हू अञा रहियल हूंदो त उते मौजूदु हूंदुसि। हिकु हिकु पंहिंजे उम्मतीअ जे तौर खे ॾिसंदुमि, हिकु हिकु पंहिंजे उम्मतीअ जे तराज़ूअ वारे पलड़नि खे लुॾंदे ॾिसंदुमि, इंसाफ़ जे तराज़ूअ खे बीही करे उते ॾिसंदुमि जेसि ताईं मुंहिंजो हिकिड़ो बि उम्मती पोइ हिते रहियल हूंदो त न वेंदुसि तेसि ताईं जन्नत में। पोइ हाजी साहिबु सॻोरो हुनखे ॿुधाए थो त सादा मुंहिंजो हिन हक़ चोरी कयो, सुभाणे क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला वटि मुक़दमो इहो पेश थींदो, पोइ अल्लाह ताला मुंहिंजो हिन जो मुक़दमो फ़ैसिलो कंदो। इन फ़ैसिले करण में, मुक़दमे अदालती दलाइलनि ऐं शवाहिदनि खे मौजूदु करण में, फ़ैसिले खे साबित करण में देरि लॻंदी। एतिरी देरि हुज़ूर सलातो सलाम जन बीठा हूंदा, जन्नत में न वेंदा। चरिया मुक़दमो पेश थिए मुंहिंजो, मुंहिंजे फ़ैसिले जे करे हुज़ूर जन खे जन्नत में वञण में एतिरी देरि थिए, मां नथो चाहियां मां माफ़ु करे छॾियो तव्हां त मुंहिंजे करे मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत में वञण खां देरि जीअं न थिए, भले वञण मुंहिंजे करे या हुज़ूर जन खे न अचे तकलीफ़, हिन जे करे मां माफ़ु करे छॾियो। छॾे अथई हे मुंहिंजो न खणी वञो। एॾी इस्लाम जी ख़ूबसूरत तालीम जंहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते एॾो फ़िदा थियणो, क़ुर्बानी करणु सेखारी। इहा तालीम इख़लास भरी दीन इस्लाम जी आहे। दीन इस्लाम जी तालीम जंहिं माण्हू वटि अची वई, सच पच हक़ीक़ी इंसान। दीन इस्लाम जी तालीम खां जेको महरूम हूंदो, ॾिसण में त इंसान हूंदो पर कंहिं न कंहिं जानवरनि जे सिफ़त में हूंदो। इस्लाम जी तालीम सां इंसान पंहिंजे वजूद जे अंदरि हिकु अहिड़ी इल्मी टीं अखि हासिल करे वठंदो आहे, जंहिं अखि सां इंसान पंहिंजे ज़िंदगीअ जो हक़ीक़ी रुख़, क़यामत ऐं दुनिया ऐं आख़िरत जो सॼो मंज़र नज़र में रखी करे पंहिंजे ज़िंदगीअ जो क़दम खणंदो आहे। इहा अखि इंसान खे नसीब थींदी तॾहिं जॾहिं क़ुरान हदीस जो मुतालो कंदो, पढ़ंदो, इहा ख़ूबसूरत तालीम इस्लाम जी पिराईंदो, तॾहिं संवारजंदो। अल्लाह ताला शल तव्हां असांखे बि इन ई ज़ेवर सां आरास्ता फ़रमाए। इस्लाम जी ख़ूबसूरत तालीम तव्हां असांजे दिलनि ते अल्लाह तबारक व तआला मोहब्बत सां नसीब फ़रमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।